फुलजी स्टेशन जीए सिंध फुलजी जे सर ते सियासी समाजी बादशाह शहरी रोड ते निकिरी आया। फुलजी हैदर चौक ते एहतजाज करे टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। सिंधु ते धाड़ो नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर। पंजाब तोसां झेड़ो आ जा नारा पिण लॻाया विया। रमज़ान पहवर, लाला ज़हीर सुमरो, रियाफ़ पहवर, वज़ीर सुमरो, रिज़वान अली पहवर, सैयद ज़ाहिद शाह चयो त असां हरगिज़ सिंध धरती ते वफ़ाक़ या पंजाब हुकूमत खे पंहिंजी हुक्मरानी हलाइण न ॾींदासीं ऐं न वरी इन्हनि जी मनमानी खे बर्दाश्त कयो वेंदो। सिंध ऐं सिंधु दरिया असांजे जीवन जो समर आहे, जंहिंखे असां पंहिंजो रत ॾेई बे कर्ज़ नथा लाहे सघूं। असांजी रग रग में सिंध जो नमक ऐं सोन जहिड़ो पाणी समायल आहे। भला कीअं थो थी सघे त कर्ज़ जो फर्ज़ बि पूरो न करे सघूं। असां अॻु बि सिंध ते हर मुसीबत आई पर पंहिंजे सिर जो सांगो लाहे सिर ते खयों। अॼु बि सिंध ते ग़लीज़ सोच ते मढ़ियल केनाल कीअं बर्दाश्त कंदासीं। असां मरी सघूं था पर सिंध ते को बि गैर कानूनी गैर इख़लाक़ी मनसूबो बर्दाश्त न कंदासीं। जेसीं ताईं वफ़ाक़ पंजाब हुकूमत पंहिंजे होॾ तां न हटंदा असां सरापा एहतजाज रहंदासीं। हुननि बबड़लो वारे एहतजाज जी हिमायत ऐं बबड़लो वारे धरणे ते कयल हमले ते पिण सख़्तु एहतजाज कंदे चयो त असां अहिड़नि सिंध जे बहादुर पुटनि ते हमलनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं मुतालबो था करियूं त हमले आवरनि खे जल्द अज़ जल्द गिरफ़्तार करे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे ऐं वफ़ाक़ पंहिंजी हुकूमत खे पंहिंजे होॾ तां लही करे सिंध जे अवाम जो क़दुरु करणो पवंदो। ॿी सूरत में सिंध जा सभु रोड रस्ता जेके पंजाब ॾांहुं वञनि था बंदि करे छॾींदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची